अॼु ये ॾींहुं असां भारतीय जनता पार्टी सिंधी सेल जी इंस्टॉलेशन करण वारा आहियूं। हिन सेल जा सिंधी सेल जा जेके अध्यक्ष चइजनि संयोजक चइजनि उहे हीरू थारियाणी जी, सिंधु दर्शन जा हेड और चङनि सिंधियुनि संस्थाउनि जा प्रमुख। मां दादाजी के और देवेंद्र जी के चवंदुमि त हीरू थारियाणी जी जो जीतू जगवाणी जी, दिनेश टेलियाणी, महेश तेजवानी जी, लक्ष्मण कनल, तीरदास केतवाड़ी, सेक्रेटरी वल्लभ जवेरी, अनिल चंदानी, बिहारी शहरी, मुकेश केतवाणी, जय पटीजा, चंदा वीरानी, चित्रा तकलानी, आनंद लालचंदानी जी, सोमा मंगनानी, सुनील खोसला। बीजेपी जे डाई हार्ड कार्यकर्ता, अनसंग हीरो, जे न ॾिठऊं ॾींहुं न ॾिठऊं रात, पार्टीअ जे हर सॾ ते खाइण पीअण कयूं त्याग। अहिड़ा असांजा अजीत पन्याल जी आहिनि, जंहिंजो अॼु सन्मान दादा जा था ज़रूर 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 कबो। अजीत जी प्लीज। एक जोरदार तालियुनि सां असांजे अजीत भाई जो स्वागत थे। हिननि जे शुरूआत ते, हिननि जे आख़िरी पछाड़ीअ ते जोर शोर सां